मौजूद है असां सां गॾु पेटल भगवान यार मोहम्मद बरोही साहब। सर तव्हां छा सम्झो मुसलसल पंधु पिया करियो, तव्हां छा रायो आहे? पंधु कयूं पिया, जेकी असांजा सरवाण आहिनि उन्हनि जी क़यादत में उन सां गॾु आहियूं। असां बिल्कुलु पुरुमीद आहियूं जिन मुतालबनि जी मञता जे लाइ हीअ असांजो पैदल मार्च आहे। इनशाला 12 तारीख़ कराची प्रेस क्लब अॻियां जेको असांजो धरणो लॻंदो उहो इनशाला तारीख़ी धरणो हूंदो। असां इनशाला उन उमेद सां हूंदासीं, उन तयारी सां हूंदासीं। असां जेसि ताईं असांखे हक़ न मिलंदा इनशाला अज़ीम असां उन पोज़ीशन में हूंदासीं। असां कराची जे रोडनि खे असां उस्ताद पंहिंजे खून सां वेझारे छॾींदासीं। असां पंहिंजे हक़नि खां वठण खां बग़ैर न मोटंदासीं। इहो साईं यार मोहम्मद बरोही जेको हिकिड़े अज़म हौसले जी निशानी तौरु साम्हूं आयो आहे ऐं सदर पैदल लॉन्ग मार्च करे पियो। ऐं तव्हां ॾिसी सघो था सख़्तु उस में, तथल उस में हींअर लॉन्ग मार्च करे पियो। लॉन्ग मार्च जो पांधीरो आहे ऐं असांजी अज़ीम किरदार खे उस्ताद क़ादरी हमेशह जो ॾिसंदा रहंदा।